पीपी पारा मुल्क में वधंदड़ महंगाई, गैस लोड शेडिंग, भाण जी खोट खिलाफ़ प्रेस क्लब नौशर फिरोज़ आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करण बाद धरणो हयो वियो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे ज़ाहिद काइम खानी। पीपी पारा मुल्क में वधंदड़ महंगाई, गैस लोड शेडिंग और भाण जे खोट खिलाफ़ प्रेस क्लब नौशरो फिरोज़ आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करण बाद धरणो हयो वियो। धरने में पीपी एमपीए मुमताज़ अली चांडियो, एमपीए सैयद सरफराज हुसैन शाह ऐं ज़िले सदर फिरोज़ जमाली ऐं कारकुननि जे वॾे अंग शिरकत कई ऐं महंगाई खिलाफ़ ज़ोरदार नारा हया। हुन मौक़े ते आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त हिनजो मक़सदु जेकी हथरादू गैस जी खोट पैदा कई वई आहे, हिन नाहल हुकुमरान जेकी 12 LNG ईंदी उन्हनि जो हिननि टाइमली उन्हनि टेंडर करायो आहे, न शयूं प्रोसेस थियूं आहिनि। हीअ नाहल हुकूमत खे जे नाहलनि जे करे अॼु हीउ धरणो थियो आहे। बिलावल भुट्टो साहब जे हुकुम सां सभु गॾु थिया आहियूं, धरणो हयो अथऊं। हीउ जेको धरणो आहे हिन वक़्त जेका गवर्नमेंट आहे इमरान खान न्याज़ी उन जे ख़िलाफ़ धरणो आहे। हिते ही उन जे करे जेके असरात आहिनि, महांगाई आहे, माण्हुनि जो जीअण जंजाल आहे, उन सिलसिले में गॾु थिया आहियूं। अॼु जे धरने जो मक़सदु गैस जी शॉर्टेज, गैस जी जेकी क़ीमत वधाई वई आहे उन जे तसलसल में असां अॼु हिते प्रेस क्लब ते गॾु थिया आहियूं। ऐं इहे तव्हांजे साम्हूं आहे त अॼु जेके डिस्ट्रिक्ट नौशेरो फिरोज़ जा जियाला हिते पंहिंजी आवाम जी तकलीफ़ुनि खे मुंतज़र ॾिसंदे असांजे जेके चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे हुकुम जे तहत असां सभु हिते गॾु थिया आहियूं। चेयरमैन जे हुकुम ते असां करे रहिया आहियूं ऐं हीअ एहतिजाज न्याज़ी सरकार जेका हट धर्मी आहे, गैस जी जेका लोड शेडिंग आहे, मेन अॼोके एजेंडा जो मक़सदु इहो आहे त गैस जी लोड शेडिंग उहा ख़तमु कई वञे ऐं नाहल हुकुमरान न्याज़ी सरकार खे हितां हटायो वञे त फुल फोर पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिन लाइ पंहिंजे मैदान में लथी आहे। अॻवाननि वधीक चयो त इमरान सरकार महंगाई ते ज़ब्त आणण में नाकाम वई आहे। हुन करे वफ़ाक़ी हुकूमत खे फौरी तौर इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। कैमरामैन सदाम सुमरे सां गॾु ज़ाहिद काइम खानी, आवाज़ टीवी, नौशरो फिरोज़।